नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद मां ख़बर ॾींदा हलूं त ऐवान इंसाफ़ टंडो जान मोहम्मद जी बॉडी चूंडिजी वई है। ऐवान इंसाफ़ जे लीगल एडवाइज़र दाऊद लिगारी ऐं सीनियर मेंबर ताहिर जट जी निगरानी में बॉडी मुकम्मल कई वई है। सरपरस्त आला अब्दुल रशीद जट, सदर शहजाद सूमरो, सीनियर नायब सदर अली अहमद जरवार, नायब सदर सईद खादिम हुसैन शाह, जनरल सेक्रेटरी सफदर अली जट, ज्वाइंट सेक्रेटरी मोहम्मद लुकमान लिगारी ऐं शमशाद कुरैशी, प्रेस सेक्रेटरी मुकेश माली खजानची, हामिद अली वकील काइम खानी ऑफिस सेक्रेटरी हबीब कुरैशी ऐं अली हसन चूंडिजी विया आहिनि। ऑर्गेनाइज कमेटी में चेयरमैन ताहिर जट, जनरल सेक्रेटरी अली नवाज़, लुकमान लिगारी ऐं मेंबर एहतिशाम खोखर, बाकर बलोच, अशरफ शाह आराई, शाहजहान जरवार, महताब जरवार चूंडिजी विया आहिनि, जंहिं हलफ़ बरदारी कुछ ॾींहं में कई वेंदी। इन मौके ते चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया विया ऐं मिठाइयूं विरायूं वेयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।